अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त अॼुकल्ह कोरोना जो वबा वञे पियो थो वधंदो ऐं उन जे लाइ असां वटि मार्केट में जेके एहतियाती तदाबीर वारियूं शयूं आहिनि उहे मिलणु ॾाढियूं महांगियूं थी वियूं आहिनि या जेकॾहिं किथे आहिनि त उहे महांगियूं मिलनि। अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त तव्हां एहतियात कोरोना वायरस खां कीअं करे सघो था। त सभ खां पहिरियां जेके डॉक्टर ॿुधाईंदा आहिनि त तव्हांखे मास्क पाइणु घुरिजे ऐं मास्क मार्केट में मिले कोन थो। हैंड सैनिटाइज़ करणु घुरिजनि त सैनिटाइज़र मार्केट में मिले कोन थो। त अचो त असां तव्हांखे अॼु ॿुधायूं था त तव्हां मास्क कीअं आसानी सां पंहिंजे घर में ठाहे सघो था ऐं हैंड सैनिटाइज़र बि कीअं ठाहे सघो था। इन जे लाइ इंस्टीट्यूट ऑफ रूरल मैनेजमेंट IRM पंहिंजे कम्यूनिटीज़ लाइ, पंहिंजे ॻोठाणनि जे लाइ जिन्हनि जी रसाई सैनिटाइज़रनि ताईं नाहे, मास्क ताईं नाहे, त उन्हनि जे लाइ असां हिकु फार्मूलो ठाहियूं पिया जेके असां पंहिंजे ॻोठनि में, पंहिंजे कम्यूनिटीज़ में फ्री ऑफ कॉस्ट डिस्ट्रीब्यूट बि कयूं आहिनि ऐं इंशाल्लाह आईंदा बि कंदासीं। उनजे लाइ सभ खां पहिरियों जेको मास्क आहे, हीउ तव्हां ॾिसो पिया, हीउ कपिड़ो आहे, आम कपिड़ो आहे। आम कपिड़े खे घर में सिलाई करे ऐं अहिड़े तरीक़े जो मास्क तव्हां ठाहे सघो था जंहिंमें इलास्टिक लॻाए करे। आम घर में मशीन हूंदी जेकॾहिं थोरी घणी सिलाई जो कमु जंहिं बि घरनि में थी रहियो आहे त उन्हनि खे बि जेको आहे सो इहो सलाह आहे त तव्हां पंहिंजो कपिड़ो वठो। नॉर्मली घर में कपिड़ो हूंदो आहे, उन मां तव्हां पंहिंजे लाइ बहितरीनु मास्क ठाहे सघो था। जीअं असां हीउ मास्क कपिड़े मां ई ठारायो, ई कंहिं टिशू या मार्केट जो वरितलु न आहे। त जीअं अॼु असां तव्हांखे सैनिटाइज़र ठाहिणु सेखारींदासीं। मास्क त असां पंहिंजे घर में ठाहे सघूं था। हाणे सैनिटाइज़र ठाहिण जे लाइ असांखे सभ खां पहिरियां ई आफ्टर शेव लोशन जेकी आहे सो इन जी ज़रूरत पवंदी, छो जो हिन में बि जरासीमनि मारण जी जेका आहे क़ुवत हूंदी आहे। ऐं उन खां पोइ आहे हीअ डिटोल। त डिटोल बि सभई डॉक्टर्स जेके आहिनि रिकमेंड कंदा आहिनि त डिटोल जेको आहे सो जरासीमनि खे मारे थो ऐं जरासीमनि खां जेको आहे सो महफ़ूज़ करे थो। त डिटोल सां गॾु जेको आहे सो हीउ एलोवेरिया जो जेल आहे जेको मार्केट मां मिले थो आसानी सां। पर जेकॾहिं तव्हां मार्केट खां परचेज़ नथा करे सघो त एलोवेरिया जो आम ॿूटो असांजे घरनि में बि हूंदो आहे ऐं जेको आहे सो नर्सरीज़ में बि हूंदो आहे। त तव्हां ॿूटो वठी करे नेचुरली असांखे मिली वेंदो जेल आसानी सां। त हीउ एलोवेरिया जेल ऐं उन खां पोइ आहे गुलाब जो पाणी जेको तमामु जरासीमनि खां पाक हूंदो आहे। इन जे लाइ असां छा कंदासीं, सैनिटाइज़र ठाहिण जे लाइ हीउ हिकिड़ो शावर आहे। शावर में असां सभ खां पहिरीं जेको आहे सो गुलाब जो पाणी लॻाईंदासीं। जेतिरे मिक़दार में असांखे सैनिटाइज़र घुर्बल आहे ओतिरे मिक़दार में हिन में असां गुलाब जो पाणी लॻाईंदासीं। जेकॾहिं गुलाब जो पाणी बि अवेलेबल न आहे त मिनरल वाटर या साफ़ु पाणी जेको जरासीमनि खां पाक हुजे उहो पाणी बि तव्हां हिन में इस्तेमालु करे सघो था। त जीअं असां हिन में ई हेतिरे मिक़दार में गुलाब जो पाणी लॻायोसीं ऐं उन खां पोइ हिन में असां कुझु क़तरा डिटोल जा, हसबे ज़रूरत हिन पाणीअ में डिटोल जी केतिरी ज़रूरत आहे तव्हां हुन में ॾिसो था। त हीअ आउं हिन में अधु भुजी डिटोल जो लॻायां थो। हीअ असां हिन में डिटोल लॻायोसीं। डिटोल लॻाइण खां पोइ हिन में कुझु क़तरा जेके आहिनि से आफ्टर शेव लोशन जा लॻाईंदा। ॾिसो पिया बसि ड्रॉप्स आहिनि, कुझु ड्रॉप्स जेतिरो तव्हां सम्झी सघो था त हीअ हिन में असरु कंदो, छो जो हिन में काफ़ी मिक़दार में जेको आहे सो अल्कोहल या जरासीमनि खां पाक रखण जी क़ुवत हूंदी आहे। ऐं हाणे असां हिन में एलोवेरिया जो जेल लॻाईंदासीं। त एलोवेरिया जेल बि थोरी मिक़दार में हेतिरो जेतिरो तव्हां ॾिठो आहे उन में लॻाए, थोरी मिक़दार में हिन में एलोवेरिया जेल लॻाए ऐं हिन खे असां बंदि कंदासीं। बंदि करण खां पोइ हिन खे चङी तरह मिक्स करणो आहे। तव्हां ॾिसो पिया जीअं ई हिन खे असां मिक्स कंदासीं त हिन में काफ़ी तादाद में जेको आहे सो झॻ तयारु थी वेंदो आहे। ऐं हाणे हीअ असांजो मैन्यूर सैनिटाइज़िंग जे लाइ तयारु आहे। हाणे असां आसानी सां पंहिंजे घर में, पंहिंजे ॻोठनि में हिन मां हथ पंहिंजा सैनिटाइज़ करे सघूं था। छो जो हिन सैनिटाइज़र जे इस्तेमाल सां हिकु त तव्हांजा हथ जेके आहिनि उहे जरासीमनि खां पाक रहंदा, आसानीअ सां सैनिटाइज़र वांगुरु पंहिंजा हथ स्टेलाइज़ करे छॾियो। त दोस्तो आसानी सां असां अहिड़ो फार्मूला इस्तेमालु करे पंहिंजे ॻोठनि में ऐं उन्हनि माण्हुनि ताईं हीअ आसानी सां असां पहुचाए सघूं था त जीअं असांजा ॻोठाणा माण्हू जेके आहिनि उहे जरासीमनि खां पाक रहनि, कोरोना वायरस खां पाक रहनि। अचो त सभई गॾिजी करे पंहिंजे उन्हनि मारोड़नि जी मदद कयूं जेके शहरनि खां परे, वसाइलनि खां परे आहिनि ऐं हिन वक़्तु उन्हनि खे असांजे मदद जी ज़रूरत आहे। त IRM इंस्टीट्यूट ऑफ रूरल मैनेजमेंट टंडो मोहम्मद ख़ान तरफ़ां अहिड़े क़िस्म जो फार्मूलाज़ ठाहे, सैनिटाइज़र ठाहे काफ़ी पंहिंजे कम्यूनिटियुनि में डिस्ट्रीब्यूट कयो आहे। उन सां गॾु असां हिकिड़ो डिटोल जो सोप जेको आहे सो उहो बि पंहिंजे कम्यूनिटीज़ में डिस्ट्रीब्यूट कयूं आहिनि।
ऐं इनशाला असां खां जेतिरे क़दुरु थींदो पंहिंजे ॻोठनि लाइ, पंहिंजे कम्यूनिटीज़ लाइ, पंहिंजे ओड़े पाड़े जे लाइ जेको आहे सो इक़दामात कंदा रहंदासीं त जीअं कोरोना जहिड़े मूज़ी मर्ज़ खां जेको आहे सो पंहिंजे ॻोठाणनि खे ऐं पंहिंजे पाण खे, पंहिंजे आस पास, पंहिंजे माहौल खे महफ़ूज़ रखी सघूं। महिरबानी।